दोस्तों, अंग्रेज़ी शोबे जे BS4 जे सब्जेक्ट मॉडर्न नावल जा जेके कंटेंट आहिनि उनखे सिंधी शाइरी जे ज़रिए सम्झाइण जी कोशिशि कई आहे। ऐं हीउ वीडियो मां ठाहे रहियो आहियां शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जे BS4 जे शागिर्दनि जे लाइ। उनखां अलावा सिंध जी मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में जिथे BS इंग्लिश में मॉडर्न नावल पढ़ायो वञे थो उन सभिनी दोस्तनि जे लाइ। चए थो त कैंटीन ते किताब खोले रखिया अथसि। कैंटीन ते किताब खोले रखिया अथसि। मॉडर्निज़म जा नशा जॉइस खां चढ़िया अथसि। जेम्स जॉइस। कैंटीन ते किताब खोले रखिया अथसि। मॉडर्निज़म जा नशा जॉइस खां चढ़िया अथसि। निश्चे ते स्लोमी करे कावड़ियल आहे, बाक़ी मार्क्स ऐं फ्राइड वाह जो पिया अथसि। नीचे जी महबूबा ही लो स्लोमे त उनखां कावड़ियल आहे ऐं बाक़ी मार्क्स ऐं फ्राइड वाह जो पिया अथसि। चए थो त मार्क्स जी मादियत खां मुतासिर छोकिरी, कार्ल मार्क्स जी मटीरियलिज़म। मार्क्स जी मादियत खां मुतासिर छोकिरी, फ्राइड जे लाशऊर सम्झण खां कासिर छोकिरी। फ्राइड जो लाशऊर अनकॉन्शियसनेस। ठीकु आहे। डार्विन जी इत्तिका खे थी दिलि सां मञे, डार्विन जी थियरी ऑफ एवोल्यूशन। निशे जे नॉन कन्फर्मिज़म जी माहिर छोकिरी। ऐं अॻिते त जदीदियत पढ़ी कुझु अजीब थी वई आहे। मॉडर्निज़म जदीदियत पढ़ी कुझु अजीब थी वई आहे। बैठकियत छॾे वजूदियत जे क़रीब थी वई आहे। बैठकियत कॉलोनिज़म ऐं वजूदियत एग्ज़िस्टेंशलिज़म। पाउंड जी तसवरियत खां बोरियत अथसि। इज़रा पाउंड जो इमेजिज़म। पाउंड जी तसवरियत खां बोरियत अथसि। बैकेट खे सम्झी ख़ुशि नसीब थी वियो आहे। बैकेट सैमुअल बैकेट चए थो त कोनराड सां गॾु थी कांगो दरिया जो सैर करे। जोसेफ कोनराड जो जेको नावल हार्ट ऑफ डार्कनेस उन में कांगो रिवर जो ज़िक्र आहे। त चए थो त कोनराड सां गॾु थी कांगो दरिया जो सैर करे ऐं कर्ज़ जे आज जे कारोबार में थी हेर फेर करे। उन में मिस्टर कर्ज़ हूंदो आहे जेको आइवरी जो कारोबार कंदो आहे। चए थो उन में हेर फेर थी करे बैठकियत जूं इटकियूं बिटकियूं सम्झी वई आहे। माना कॉलोनिज़म जूं इटकियूं बिटकियूं। बैठकियत जूं इटकियूं बिटकियूं सम्झी वई आहे। हाणे फोस्टर पढ़ंदी बसि ख़ुदा ख़ैर करे। फोस्टर EM फोस्टर जो पैसेज ऑफ इंडिया जेको हार्ट ऑफ डार्कनेस खां पोइ पढ़ाईंदो आहे। ऐं अॻिते त हू बैठकी निज़ाम खे आलमी इस्तेमार थी सम्झे, माना कॉलोनियलिज़म खे इंपीरियलिज़म डिज़ाइन जो हिसो थी सम्झे। हूअ बैठकी निज़ाम खे आलमी इस्तेमार थी सम्झे ऐं मज़लूम क़ौमुनि खे उन जो शिकार थी सम्झे। ऐं सईद जे ओरिएंटलिज़म पढ़ण खां पोइ उन निज़ाम जे हामिन खे ज़हनी बीमार थी सम्झे। ऐं अॻिते त हू फ्राइड पढ़ी लाशऊर सिखी आहे। हूअ फ्राइड पढ़ी लाशऊर सिखी आहे ऐं नफ़्सियात जे बुनियादनि जी परोड़ सिखी आहे। हूअ इड ईगो ऐं सुपर ईगो ख़ूब थी ॼाणे ऐं शख़्सियत सनासीअ जो तरीक़ो तौरु सिखी आहे। ऐं अॻिते त हू जदीद नावल जा 4 बुनियादी अंसर थी ॼाणे। मॉडर्न नावल जा हू जदीद नावल जा 4 बुनियादी अंसर थी ॼाणे। इर्तिका, मादियत ऐं हक़ीक़त निगारी जा मंज़र थी ॼाणे। मीन्स एवोल्यूशन, मटीरियलिज़म ऐं रियलिज़म। हूअ शऊर जी रूह ऐं वजूदियत खां वाक़िफ़, माना स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ऐं एग्ज़िस्टेंशलिज़म। हूअ शऊरत जी रूह ऐं वजूदियत खां वाक़िफ़ ऐं नावल जी नई उणत ऐं उन जो नओं नगर थी ॼाणे। नावल जी नई उणत माना नैरोटोलॉजी। चए थो त हू कोनराड पढ़ी फास्टर जो हिंदुस्तान पढ़ी आहे। माना जोसेफ कोनराड पढ़ी उन खां पोइ EM फास्टर जो पैसेज टू इंडिया पढ़ी। हूअ कोनराड पढ़ी फास्टर जो हिंदुस्तान पढ़ी आहे। उन बैदि हू वुल्फ जो नओं दास्तान पढ़ी आहे, वर्जिना वुल्फ जो टू द लाइट हाउस। उन खां बाद में जेम्स जी जदीदियत पढ़ी पूरी कई अथसि। जेम्स जॉइस जो यूलिसिस बि पढ़ंदी, पोर्ट्रेट ऑफ एन आर्टिस्ट एज ए यंग मैन बि पढ़ंदी। ऐं पोइ गोल्डिंग जी इंसानी फितरत जी तबाही जो सामान पढ़ी आहे, विलियम गोल्डिंग जो लॉर्ड ऑफ द फ्लाइज़। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। हिन में असां जदीद नावल जे सभिनी जेके नावल जेके पढ़ाईंदा आहियूं उन्हनि खे कवर करण जी कोशिशि कई आहे। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदी। तव्हांजी तमामु घणी महिरबानी।